बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। तव्हांजी तारीख़ पसमंज़र ऐं तारीख़ पसमंज़र में दादा शाह ज़मान चांहि जो मुखातिबु आहियां। ऐं तव्हांखे इन शॉर्ट वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं त काज़ी कादन कंहिंजे चवण ते सिंधियुनि खे ज़िंदान में रखियो। ज़िंदान यानी जेल में। काज़ी जो मतिलबु आहे जज। त समन जे दौर जे आख़िर में ऐं अरगुननि जे दौर जे शुरूआत में काज़ी कादन सेवण जे किले में जेको आहे सो जज तौरु सरअंजाम ॾींदो रहियो ऐं उन अरगुननि जे चवण ते हिननि काज़ी कादन जेके सिंधियुनि खे बेगुनाह ज़िंदान में रखियो। हालांकि सिंधी हुअण जे बावजूदु बि हिन शख़्स तुर्खाननि अरगुननि ऐं मुग़लनि जी ग़ुलामी दलाली कई। सिंध में जेके तारीख़ूं अवेलेबल आहिनि जिन में काज़ी कादन खे हिकु नामियारो अदीब लेखक शाइर लिखियो वियो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त काज़ी कादन जहिड़ो जलाद ऐं जाबिर शायदि ॿियो को न हूंदो। त हिननि जे बारे में जेके अच्छायूं लिखियूं वयूं आहिनि ऐं इन जे बारे में जेके बुरायूं आहिनि इन्हनि जे बारे में ख़बर न आहे। सो इंशाअल्लाह इन वीडियो में जेको आहे सो बिल्कुलु सबूतनि दलीलनि सां काज़ी कादन जो पर्दोफाश कंदासीं ऐं उन जा कारनामा तव्हांखे ॿुधाईंदासीं।